मटियारी पुलिस परडेही पीर वटि कार्रवाई कंदे मटियारी शहर के बदनाम मंशियात फरोश मल्हार उतरादी के गिरफ्तार करे खांसि 2200 ग्राम चर्स बरामद करण की दावा कई आहे। इन हवाले से मटियारी पुलिस जो चवण है तो खुफिया इतलाउ मिली तो मटियारी ॿाहिरां परडेही पीर वटि मंशियात की सप्लाई थी रही है। मटियारी पुलिस फौरी तौर कार्रवाई कंदे एक मंशियात फरोश नाले मोहम्मद यासीन उर्फ मल्हार उतरादी वल्द गुलाम मोहम्मद शेख के गिरफ्तार करे वरितो आहे। गिरफ्तार जवाबदार वटां 2200 ग्राम चर्स भी बरामद कयो वियो आहे। जंहिं बाद गिरफ्तार मंशियात फरोश खिलाफ मटियारी थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच जो अमल जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।